मुसलमान तो जो मुझो अकीदो कुरान और हदीस मुताबिक असा जो अकीदो असा जो नबी बाख्तियार नबी बेशक सुभान अल्लाह चो असा जो नबी खालिक के कुल ने आपको मालिक के कुल बना दिया दोनों जहां है आपके कब्ज और अख्तियार में जेके हाकिम बनाए मोकिल बोआ उनके बाअख्तियार बनाए मोकिल बोआ असा जो प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाअख्तियार नबिया हाकिमा उम्मत जे मथा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारक वसल्लम जी हुकूमत असा जे नबी के खुदा ताला अख्तियार दिनो अवा अंदाजो कयो जन जो अकीदो माज़ अल्लाह तो जिसका नाम मोहम्मद और अली है वो किसी चीज का अख्तियार नहीं रखता जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके को अख्तियार कोन है यो गलत अकीदे रखण वारो आ सुन्नी मुसलमानो अवा जो अकीदो सही आ असा जे अकीदे मुताबिक असा जे नबी के अल्लाह ताला कुरान पाक जे रोशनी में बाअख्तियार बनाए मोकिलियो आ इन जे करे तवा के मुबारक हुजे जो असा एड़े नबी जे पुछो आयो जो कोई बाअख्तियार नबी आ बेशक सुभान अल्लाह अहादीस मुबारका जे रोशनी में वहां गौर करे ॾिसंदा हिकिड़ो सहाबिया चए तो हलक तो या रसूल अल्लाह ए अल्लाह जा हबीब मां त बर्बाद थी वियुसि छा थियो या रसूल अल्लाह रमजान शरीफ जे महीने में ॾींहं जो रोज़ो टोड़े वेठो आहियां पाण फरमान था क़ुरान पाक सज़ाऊं मुक़रर फरमायूं आहिनि मुसलसिल 2 महीना रोज़ो रख नथो रखी सघी 60 मिस्कीन खारा बवेला जे इहो बि नथो करे सघी त ख़ुदा जे राह में बानो आज़ाद कर हिकिड़ो त कम कर 60 रोज़ा साईं किथे थो रखी सघां हिकिड़ो ई भॼी पियो आहे बानो आज़ाद कर साईं ग़रीब आहियां काॾो ॾोकड़ आणियां भला 60 मिस्किन खे खाधो खाराए साईं मुंहिंजे घर में पाण दांगी कान थी पचे चढ़े हाणे आऊं वरी किथां 60 मिस्किन खारायां अल्लाह जो हबीब फरमाया त गेट आउट हलियो वञ छा कयां मां कुरान सज़ाऊं 3 रखियूं हल 3 कबूल नथो करी मुंहिंजे हथ में त कुझु कोन्हे पर न अल्लाह ताला पंहिंजे नबी खे बाअख्तियार नबी बनायो पाण फरमाए ताला मकानिक वेही रहो पंहिंजी जाइ ते वेठो आहे कुछ टाइम खां थोड़ी देर खां बाद में हिकिड़ो सहाबी आ महबूबन करीमन जी खिदमत आलिया में खजी जो टोकरो कत्तल समझो था न सही वह खणी अची पेश कई थी अल्लाह जा हबीब कबूल फरमायो अल्लाह ताला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो हुंदो हो जेका शे कबूल फरमाईंदा हा दुआ खैर कंदा हा दुआ फरमाई अथन उन जो टोकरो खजी जो कबूल फरमायो अथन उन खां बाद में फरमान फरमाइन था ऐन साइल किथे आ जो रोज़ो भजी पियो हो उथी बीठो या रसूल अल्लाह हाज़िर आहियां पाण फरमाइन था खजी जो टोकरो खणी वञ मिस्कीनन में तक़सीम वञी कर तो जो कफ़ारो थी वेंदो नारे तकबीर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक उलमाए आले सुन्नत जिंदाबाद अजीजाने गिरामी कुरान पाक घणियूं सज़ाऊं रखियूं हूं चो 3 ॾाढे गला घणियूं 3 कुरान पाक में 3 हूं अल्लाह जे नबी आ चौथी करे ॾेखारी 3 कुरान जूं चौथी नबी करीम फरमाइन था त हे टोकरो वञी ग़रीबन में विरहाए तो जो कफ़ारो थियो मौलवी के चो भाई कहिड़ी कुरान शरीफ जी आयत में लिखियल आहे त नबी ईअं करे जो तो नबी के माज़ अल्लाह बेख्तियार साबित थो करी अल्लाह जे हबीब करीम जो रहमत जो दरिया जो जोश में हो सहाबी भी मुझे महबूब जा तेवर सुञाणंदा हा हबीब जे हालात खां वाक़िफ़ हा महबूब जे मिजाज खां वाक़िफ़ हा जंहिं वक़्त में सहाबी ॾिठो आहे त 3 ॻाल्हियुनि खां सिवा चौथी गाल अल्लाह जे नबी कई तमल सहाबी अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह
अवा फरमायो था त गरीबन में विरहाया मुखे खुदा जे ज़ात जो कसम आ मदीने पाक में मुखा वधीक मुझे अहल अयाल का वधीक बियो केर भी गरीब ना है रहमतल लिल आलमीन खिली जन था पर फरमाया था भला वनी तू खा बच्चन के खाराए तो जो कफारो थी वींदो या वरी पंजी गाल अबाया काई गाल थी वई टे गालियूं अल्लाह ताला जूं ब गालियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन सहाबी सगोरे खिली ॾिनो आहे हबीबन खां टोकरो वरितो आहे मुंहिंजा दोस्त अजीब अंदाज़ आहे ॾोही बि पाण आहे हुन खां ग़लती बि थी आहे रोज़ो बि टोड़ियो पाण अथई ऐं वरी मानी बि खजी बि पराए घर आई आहे हुन बि कान ॾिनी आहे रहमतल लिल आलमीन हुन जे हवाले फरमाइनि था ॿियनि में तक़सीम कर तुंहिंजो कफ़ारो थियो हू वरी बुल चुटे थो चवे थो क़िबला मां मिस्कीन आहियां पाण फरमाए था भला तूं वञी खा मुंहिंजा दोस्तो अल्लाह पाक जे क़ुरान पाक में इन तरफ़ इशारो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे मा आताकुमुर रसूल फखुज़ू ओ मुझे रब जी ज़ात खे मञण वारो मां अल्लाह ताला तव्हां खे चवां थो मुंहिंजो रसूल करीम जो कुझु तव्हां खे अता करे मुंहिंजे हबीब खां वठंदा वञो सुभान अल्लाह कुरान मां जो कुछ भी खुदा के हबीब खां तव्हां खे मिले आताकुमुर रसूल अल्लाह जो रसूल तव्हां खे ॾे मालूम थियो त अल्लाह जो रसूल ॾींदो आहे चओ अल्लाह जो रसूल तॾहिं त अल्लाह ताला फरमाए थो त मां आताकुम तव्हां खे जे कुझु ॾे माना रसूल ॾेई सघे थो या नथो ॾेई सघे अल्लाह जो हबीब ॾींदो आहे ऐं इंशा अल्लाह ताला असां जहिड़ा गुनहगार झोली झले वठंदा आहिनि जेके चवनि था न त रसूल कुझु न ॾींदो आहे उहे बि सचा आहिनि सचा आहिनि मां कूड़ थो हणां भला कूड़ बि नथो हणां सचा बि न आहिनि न बि कयो था हिकिड़े पासे त थियो अबा जेके चवनि था त नबी करीम कोन ॾींदो आहे उहे पंहिंजे ॻाल्हि में सचा आहिनि कीअं ॿुधो असां चवंदा आहियूं असांजो रसूल अल्लाह असांखे ॾींदो आहे हू चवंदा आहिनि कोन ॾींदो आहे मुंहिंजा दोस्त जी हक़ीक़त इहा अथव त जेको वठण वारो वठंदो आहे ख़बर उनखे हूंदी आहे जंहिंखे न मिलंदो आहे उहो चवंदो आहे कोन ॾींदो आहे हुननि खे कोन मिलंदो आहे तॾहिं सचा हल असांखे मिलंदो आहे असीं बि सचा आहियूं सुभान अल्लाह असांखे जो कुझु बि मिलंदो आहे रसूलुल्लाह जे सदके में मिलंदो आहे मुस्तफ़ा जे सदके पाण मानी खाईंदा आहियूं सुन्नी मुस्लमान जे घर में 24 कलाक मीलाद हूंदो आहे हाँ आम तरह सां चवंदा आहिनि त उर्स जे महीने में 12 महीने ख़ैर जो रबीउल अव्वल अचे थो उन्ही में मुस्लमान उर्स कंदा आहिनि पर मां चवंदो आहियां न असीं पंहिंजे घर में जेको टुकुर खाईंदा आहियूं रोज़ानो गिरह खाईंदा आहियूं इहो बि मुस्तफ़ा जे मीलाद जे सदके आहे सुभान अल्लाह अगर रसूलुल्लाह जे ज़ात बाबरका जी आमद मुबारक न थे हा अगर खुदा जो हबीब न अचे हा त असांखे कुझु वजूद न मिले हा ज़मीन न हुजे हा आसमान न हुजे हा लौलाक लम्मा अज़हरतु रबूबिया खुदा ताला जो फरमान आहे ऐं मुंहिंजा महबूब अगर अवां जी ज़ात जो पैदा करण मक़सूद न हुजे हा मां पंहिंजो रब हुजण बि पैदा ज़ाहिर कोन फरमाया हा मां पंहिंजे रबूबियत खे ज़ाहिर बि अवां जे करे कयो आहे रब जी रबूबियत ज़ाहिर थी तो असांखे वजूद मिलियो अल्लाह जे मेहरबानी सां टुकुर खाओ था इहो सदको आहे आमना जे लाल जो बेशक महबूब जे सदके जहान खाईंदो आहे उन ज़माने में भी हाणे भी क़यामत ताईं जो कुझु जहान खाईंदो सो हबीब जे सदके खाईंदो अरे अवां अंदाज़ो कयो त नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात बा अख्तियार आहिनि सहाबिया हज़रत रबिया सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हु हबीबन के वजू थो कराए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात रहमत जो दरिया जोश में अची वियो आहे पाण इरशाद फरमान था सल रबिया ओ रबिया सवाल कर छा खपई मुझे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो सहाबी महबूब जे रहमत जे दरिया के जोश में ॾिसी दिल में सोचई छा घुरां करोड़पति था अरबपति था जमींदारियूं घुरा मक्के जा बाग घुरा मदीने जूं ज़मीनूं घुरा खूह वठा चई हे सभु फना वारियूं शयूं आहिनि कुल्लु मन अलैहा फान
वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर शय के फनाइयत एड़ी शय घुरा जो महबूब खां जुदा न हो जा। अर्ज़ तो करे असअलुका या रसूल अल्लाह असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नत। ऐ अल्लाह जा हबीब इतने भी तव्हां खे वुज़ू करायो अथम, सवाल इहो थो कयां अहिड़ी महिरबानी थे जो जन्नत में भी तव्हां खे वुज़ू पियो कराया। सुभान अल्लाह। हिते भी अव्हां जे ख़िदमत में आहियां, जन्नत में भी अव्हां जे ख़िदमत में हुजां, हितड़े भी अव्हां सां गॾु आहियां, जन्नत में भी अव्हां सां गॾु हुजां। नबी करीम फरमायनि हा अबा जन्नत मुंहिंजी कान्हे, अलाह जी आ, वणे सॼे वणे नजे, चङा कम कंदे त मिलंदई, बिस्तरो खणंदे त मिलंदई, तबलीग कंदे त मिलंदई। हा न साईं, ये नेकीअ जा कम कंदे त मिलंदई न त यार जन्नत मुंहिंजे हथ में कान्हई। पर मजा ये तो देखो कि फिरदौस से आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। मज़ो ते नहीं में आना त जन्नत ठाही रब्बा पर विरहाई मुस्तफा है तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मजा ये तो देखो कि फिरदौस से आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जोर सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मुंहिंजे महबूब जा परवानो यादि रखो, जेसी ताईं नबी करीम जी ग़ुलामी इख्तियार न कंदा, महबूब जा ग़ुलाम न थींदा, एसी ताईं तव्हांजी असांजी कामयाबी कान्हे। अवां सुन्नियो आद कयो, असां पंहिंजे मुल्क में मुस्तफ़ा जो निज़ाम बर्पा ॾिसणु चाहियूं था। असांजे मुल्क जे अंदरि निज़ाम मुस्तफ़ा नाफ़िज़ हुजे। ॾिसणु चाहियो था, हली अचे, हथ मथे खणो, हथ मथे खणो। निज़ाम मुस्तफ़ा जो नफ़ाज़ चाहियो था, छा कजे? असांजे मुल्क में हिकिड़ो निज़ाम आहे, हिकिड़ो तरीक़ेकार आहे। अल्हम्दुलिल्लाह, हूअं त जेकॾहिं ॾिठो वञे त जंहिं ॾिहाड़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारे हिरा में अल्लाह ताला फरमायो हो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, उन ॾींहं खां वठी करे निज़ाम मुस्तफ़ा नाफ़िज़ आहे, इंशाअल्लाह क़यामत ताईं नाफ़िज़ रहंदो। आहे या न आहे? उन वक़्त खां वठी निज़ाम मुस्तफ़ा नाफ़िज़ आहे, अॼु बि नाफ़िज़ आहे, अॻिते बि इंशाअल्लाह क़यामत ताईं नाफ़िज़ हूंदो। पर असांजे मुल्क में असीं चाहियूं था त असांजे मुल्क में जेको कानून हुजे वो अंग्रेज़नि यहूदनि वारो न हुजे, उहो हुजे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक वारो। हिकिड़ी हदीस पाक मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजे महबूब करीम अलैहि सलातु वसलाम जो फरमान आहे। पाण फरमाइनि था जेकॾहिं 40 साल, घणा साल? 40 साल। ॾाढे चओ घणा साल? 40 साल अल्लाह ताला रहमत जो मींहुं वसाए, ऐं उन रहमत जे मींहं में फसल थियनि, पोखूं थियनि, आबादियूं थियनि, बागात थियनि, वण फुटी, कणक, चणा, मटर, सारियूं थियनि, हर फसल थिए। उन 40 सालनि जे रहमत वारी बरसात में जेतिरो बरकत वारो फसल थींदो, अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे उहो हिकिड़े पासे, ऐं मां महबूब मोहम्मद अरबी जे हिकिड़े शरीयत पाक जे कानून जे मथां अमल करण में जेका बरकत नाफ़िज़ थींदी सा 40 साल वारी बरसात खां वधीक। नारे तकबीर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत, निज़ाम मुस्तफ़ा जिंदाबाद। दोस्तों अज़ीज़ो, असांजे मुल्क में कहत साली आहे, अवां जे इलाइक़े में पाणी आहे? ॻाल्हायो, चओ कोन्हे? दरिया तो साॻियो आहे न, पर छा चवंदा हो साईं पाणी पंजाब खाई, खुदा जो कसम आहे अवां पंजाब वञो, पंजाब जे दरियाहनि मां बि हा साॻी सिंधू दरिया वारी धोड़ पई निकिरे। पाणी मथे कोन्हे,
जिथां डंडुन मां पानी शुरू खां मान सहरा खां मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अञा मथे हिमालया जबल खां जिथां पानी ईंदो आहे उते बर्फ पई आहे उहा बर्फ एतिरी वॾी आहे जो किलोमीटरनि जे हिसाब सां पहाड़ ठहिया पिया आहिनि उते गर्मी आहे ई कान अवां जी शदीद खां शदीद गर्मी उते सर्दी हूंदी आहे उहा गर्मी बरसात उहा गर्मी बर्फ खे ॻारींदी कान्हे बर्फ कीअं ॻरंदी मींहुं पवंदो जोरदार बारिश पवंदी मींहं जे करे पानी घारा हणंदो उहे घारा करे बर्फ ॻरंदी बर्फ ॻरी डंढुन में ईंदी डंढुन मां दरियाह में ईंदी दरियाहनि मां तव्हां वटि ईंदी तव्हां वटां फसल में ईंदी अल्लाह ताला 4 साल खां बरसात बंद करे छॾी आहे मदीने वारे साईं जो फरमान आहे इमामुल अंबिया फरमाइनि था जॾहिं मुल्क में ज़िना घणी थींदी आहे त ज़िनाकारी जे करे अल्लाह ताला बरसात बंद करे छॾींदो आहे ओ मुस्लमान ज़िना खां तौबा कर मस्जिदूं आबाद कर नमाज़ूं पढ़ खुदा खे यादि कर रहमतल लिल आलमीन जो वसीलो वठी पंहिंजे खुदा खे बाॾाए राज़ी कर ॾिस त कीअं राणो राज़ी तो थे रहमत जामी वसंदा इंशाअल्लाह ताला शुक्र सड़ाई थी वींदा खुदा जे हबीब दुआ घुरी या अल्लाह मुझे उम्मत के 61 साली में तबाह न कजा यकीनन पाण 61 साली में तबाह को न थींदासे पर हली ईंदुम हो तो आऊं बे अग भरी थिया मता चवे बलोचो त कमीनीअ मां की न थियो अज़ीज़ान मोहतरम अवां जो असांजो फर्ज़ आहे त असां पंहिंजे महबूब नबी तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ कायदे अहले सुन्नत हजरत अल्लामा शाह अहमद नूरानी जेको जमीयत उलमाए पाकिस्तान जो सरबराह ऐं वर्ल्ड इस्लामिक मिशन जो भी सरबराह हुआ असां अहले सुन्नत जमात जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ाइदा उन जो साथ ॾियूं ऐं साथ ॾींदासूं हिकिड़े निज़ाम जे तहत अवां सभु सुन्नी मुतहद थींदा उहे ॾींहं परे कोन आहिनि इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जे अंदरि मुंहिंजे महबूब जो निज़ाम नाफ़िज़ थी वेंदो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू